अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहिया साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। साहिल न्यूज़ हेडलाइंस। सिंध में कोरोना वायरस जा वधीक ॿ केस साम्हूं अची विया। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जे भेणीअ में भी कोरोना वायरस जी तस्दीक। पाकिस्तान में कोरोना मरीज़ जी तइदाद 18 थी वई। अॼु हिकिड़ो केस कराची ऐं हिकु हैदराबाद में रिपोर्ट थियो। सिंध में स्कूलनि जूं मोकलूं वधाइण ऐं PSL मैचनि ते पाबंदी जे हवाले सां को फ़ैसिलो न कयो वियो आहे। अहिड़ा फ़ैसिला वज़ीर आला जे टास्क फोर्स में इजलास में थींदा आहिनि। वज़ीर सिहत जो वीडियो पैगाम आवाम खे ज़्यादा रश वारी जॻहियुनि ते न वञणु घुर्जे। वज़ीर आज़म जो कणक ऐं खंड जे बहिरान ते हतमी रिपोर्ट जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार। रिपोर्ट जमा कराइण लाइ हिकु हफ़्ते जी डेडलाइन ॾेई छॾी। महांगाई में घटिताई करण लाइ हिदायतूं। इंटर बैंक में डॉलर जी क़ीमत में लाड़ा चाड़ा। फी डॉलर जी क़ीमत में 65 पैसा लाथ। 2 ॾींहनि में डॉलर ₹2.59 पैसा महांगो थियो। डॉलर 157 रुपया 10 पैसा थी वियो। ॿाहिरियनि मुल्क कर्ज़नि में 350 अरब जो इज़ाफ़ो। आलमी मंडी में खाम तेल जी क़ीमतुनि में वधीक लाथ। क़ीमत $32.16 सेंट फी बैरल थी वई। 24 कलाकनि जे दौरान तेल $3 सस्तो थियो। अॻे महीने में अवाम खे वॾी ख़ुशख़बरी मिलण जो इम्कान। अॼु PSL में लाहौर कलंदर ऐं पिशावरी ज़ुल्मी में मुक़ाबलो थींदो। ॿिन्ही टीमुनि मैदान सजाए वरितो।